सर हिते अचण जो त तव्हां मूंखे अॻु में न ॿुधायो हुयो। हाँ रोशना, जॾहिं हितां गुज़र थियो त मूंखे हिन पॉइंट जे बारे में यादि अची वियो ऐं मुंहिंजी दिलि चयो त लंच करे वठूं ऐं लंच बि गॾु आहे, लंच जो टाइम बि आहे, सोचो त गॾु मानी बि खाऊं ऐं कुझु मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कयूं। सर मां लंच नथी कयां। रोशना, मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सफ़ा न वणंदी। ॾिस यार, तूं मूंखे पंहिंजो बॉस न सम्झ। वी आर फ्रेंड्स। ही सभु कुझु जेको बि थी रहियो आहे इहो सभु फ्रेंडली थी रहियो आहे। ओह यस, यू आर द ओनली गर्ल जंहिंसां गॾु मां वेही चांहि बि पीअंदो आहियां ऐं मानी बि खाईंदो आहियां। तोखे ख़बर आहे त हिन फील्ड में हज़ारे छोकिरियूं आहिनि जेके मूंखे पंहिंजे घर घुराईंदियूं आहिनि डिनर ऐं लंच ते। मां कोन वेंदो आहियां। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां तोसां गॾु चांहि बि पीआं ऐं तोसां गॾु मानी बि। इहा तव्हांजी पर्सनैलिटी आहे सर। जी जी, आख़िर मां डिवीजनल सतह जो ऑफिसर आहियां, मूंखे इहा पर्सनैलिटी रखणी थी पए। तव्हां ठीकु था चओ सर। रोशना, कॾहिं कॾहिं त दिलि चवंदी आहे तूं ऐं मां ॿेड़ीअ में चढ़ी विच दरिया भाषा में हलूं ऐं उते ई मंज़रनि जा नज़ारा कयूं ऐं कुझु मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कयूं। सर मूंखे होड़े ते चढ़ंदे पाणी खां ॾाढो डपु लॻंदो आहे। सर आउं त दरिया जूं वॾियूं छोलियूं ॾिसी डिॼंदी आहियां। मूं त सम्झो त तूं हितां जी मक़ामी छोकिरी आहीं ऐं मूंखे सॼी डेल्टा जी पट्टी विज़िट कराईंदी, पर तूं थी चए त मूंखे दरिया भाषा खां भउ थो थिए। तूं त ॾाढी बुज़दिल छोकिरी निकिती आहे। जी हाँ सर, पर जॾहिं खां मूं दरिया में होड़नि जे ॿुॾण जा वाक़िया ॿुधिया आहिनि मूंखे दरिया में ॾाढो डपु थींदो आहे। मूं हिन पट्टी ते रहंदड़ अभागियुनि माइरनि जा ॻोढ़ा ॾिठा आहिनि जिन जा जिगर हिन दरिया में शिकार जे लाइ विया वरी न मोटिया ऐं उन्हनि खे 20 खां 25 साल थी विया आहिनि। ॾिस रोशना, इहे सभु हादसाती मामला आहिनि। इन्हनि मामलनि खे जेकॾहिं इंसान पंहिंजे ज़हन में नक्श करे छॾींदो त पोइ बाक़ी ज़िंदगी जी ॿियनि मामलात खे मुंहुं न ॾेई सघे। ख़ैर, तुम ॻाल्हियुनि खे अलाए कहिड़े गमगीन मोड़ ॾे खणी पई वञे। मां चवां थो त अहिड़े ख़ूबसूरत माहौल ऐं मंज़र में कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियनि त सुठो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।